हेलो प्यारा सिंध वासियो अस्सलाम वालेकुम। अॼु जो ख़ासि ही मुंहिंजो वीलॉग जेको आहे स्कूल जी तालीम सिंध जी तालीम जे नाले ते आहे। ऐं सिंध जो सिंध जी तालीम जेका आहे तमामु दुनिया में साराही वञे थी ऐं उनजो सॼी दुनिया में चर्चो हली रहियो आहे। छो जो अॼु ॾहरकीअ में क़ॿाड़ जे दुकाननि ते जेको आहे पाकिस्तान सिंध जे स्कूलनि जा निसाबी किताब जेके आहिनि तक़रीबन 40 मण ॿोरा भरिजी आया जेके विकामजी विया ऐं उहे 1600 रुपया मण जे हिसाब सां विकामिया। ऐं जॾहिं त जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे ॾींहुं इहा किराए हूंदी आहे स्कूलनि मां त उन्हनि खे जेको आहे सो ॿारनि खे किताब नथा मिलनि। उहे किताब जेके आहिनि से उन में साइंस जा किताब सिंधी किताब जंहिं ते मोहतरमा बेनज़ीर जी तस्वीर बि छापियल आहे। त असांजी जेका तालीम जो ॿेड़ो कीअं गरब थियो आहे ऐं हींअर जेको आहे इन्हनि जेको आहे भर्ती कई आहे त उस्ताद जेके आहिनि 15 जंहिं शहर जे स्कूलनि में हुया वरी उते 15 ॿिया उस्ताद अची विया आहिनि ऐं ॿहिराड़ीअ जे स्कूलनि में कोई नथो वञे। ऐं शहरनि जे स्कूलनि में ॿारनि जे तइदाद खां उस्ताद घणा आहिनि। त हे जेको आहे असांजा जाहिल असांजा करप्ट सियासतदान सिंध खे सत्यानाश करे छॾियऊं। तव्हांखे को बि स्कूल जेको आहे अहिड़ो न मिलंदो जंहिंमें को पाणी हुजे, जंहिंमें को जेको आहे वॉशरूम हुजे, मैदान हुजे, ग्राउंड हुजे या कंहिंमें जेको आहे चापड़ न किरंदा हुजनि, कंहिंमें जेको आहे बेंचूं हुजनि। हर शइ जेको आहे गाइबु आहे। तव्हांखे ख़बर आहे त कुझु ॾींहं अॻु में जेको आहे हिकिड़ो वॾो टेंडर पिया कनि बेंचुनि जो, उहो बि अलाए काॾे वियूं बेंचूं। उहे स्कूलनि में पहुतियूं ई कोन, अलाए काॾे वियो उहो टेंडर खपी आहे, ख़तमु थी आहे, सभु कुझु पहुची वियो। कल्ह असां हिकिड़ी वीडियो ॾिठीसीं, असांजे लड़ीअ जो शहर आहे, खोड़ा जे शहर जे भरिसां लड़ीअ जो ॻोठु आहे, उन में पाणी हुयो ऐं ॿार जेके आहिनि से वीचारा जॾहिं पाणी लथो आहे त उहे हेठि वेठा आहिनि। हिन 2022 में जिते दुनिया वञी चंड ते पहुती आहे उते असां पस्तीअ जे हालत में आहियूं। त असां केॾे वेंदासीं, असां छा कंदासीं? चवंदा आहिनि जंहिं बि क़ौम खे तव्हांखे तबाह करिणो हुजे त उन क़ौम जी तालीम खसियो। उहा तालीम जेका आहे उहा क़ौम पाण ई तबाह थी वेंदी। हींअर जेके आहिनि से 6 महीनो थियो आहे ॿार स्कूल में कोन था वञनि, पर उस्तादनि जी भर्ती जारी आहे। ऐं इहो बि भलो था कनि जेको किताब विकिणंदा, ज़ाहिर आहे शागिर्द हूंदा न त किताब छा कबा। किताब विकिणजनि त बसि सही आहे, पोइ उहो कुझु पैसा त ईंदा न। असांजे इन्हनि कामोरनि एजुकेशन ऑफिसरनि, डीसिन, एसपिन, इन्हनि खे को शर्म नथो अचे। DC साहब जेको आहे सो ॾिसो त जेको आहे मटियारी उन केतिरा 3 अरब रुपयनि जो गबन कयो आहे मोटरवे प्रोजेक्ट में 3 अरब। उन में जेको आहे मखदूम बि जेके आहिनि से इनवॉल्व आहिनि। वरी मोरो नौशेरो फेरोज़ जो DC उहो त भॼी वियो आहे ऐं उन कुझु पैसा जमा बि कराया आहिनि। हे असां जेको आहे सो कहिड़े मुल्क में था रहूं? असां छा था कयूं? असांखे रुगो लॉलीपॉप ॾेई करे त तव्हांखे रोटी कपिड़ा और मकान, मिसकीन ग़रीब। अड़े तव्हां ग़रीब थियो ई नथा, असां ग़रीब लॻा पिया आहियूं।
असांखे मानी खाइण लाइ कोन्हे का, असांखे पाणी पीअण लाइ कोन्हे को, असांखे डॉक्टर कोन्हे को, असांखे रोड कोन्हे को, रस्तो कोन्हे को। तव्हां जेको आहे सो कंजरव जेको आहे सो वॾा अमीर थींदा वञो, तव्हांखे जेको आहे हर शइ जेको आहे सो मुयसरु आहे। दुनिया जी जेका फैसिलिटी आहे उहा तव्हांखे मौजूदु आहे। बाक़ी हे आम कीड़ा मकोड़ा आहिनि। के था चवनि था असां त जेको आहे मोहम्मद बिन क़ासिम जी औलाद आहियूं, असां त उन्हनि सां आया हुआसीं। ऐं के था चवनि त असां जेको आहे जदी पुश्ती जेको आहे तव्हांखे जेको आहे महकूम बणाए रखंदासीं। हाणे सिंध जी जेका साञ वंद माण्हुनि खे गुज़ारिश आहे त कुझु अॻिते अचो, पंहिंजे हक़नि जे हासिलात जे लाइ जेको आहे सिंध खे जोड़ियो। असांजा त अछा वार थी विया, ख़तमु थी वियासीं। पर जेके वीचारा ग़रीब, वीचारा मासूम हींअर तयारु था थियनि, उन्हनि खे तालीम नथी मिले। जॾहिं तालीम पैदा कंदव, तालीम वारा ई जेके आहिनि से तव्हांजा सियासतदान थींदा, त पोइ ई मुल्क सिंध बचंदी। न त जेको आहे इहो जेको आहे ईअं ई हलंदो रहंदो। हे घोटकीअ जी अॼु ख़बर ॾिसी करे वॾो अफ़सोस थियो, जंहिंमें किताब जा ॿोरनि जा ॿोरा भरिया पिया आहिनि। किथे आहे सरदार शाह, किथे आहे वज़ीर आला सिंध, किथे हिन जी तालीम खाता। पर उहे छा पाण करप्ट आहिनि, उन छा कनि? उहे सभु सॼो सिस्टम ई ईअं आहे। हिननि खे हिननि सॼा शहर बि तबाह करे छॾिया सॼा। हाणे ॾिसो त तव्हां जेको आहे जेके वीचारा ॿोॾ जा सतायल हुया, उन्हनि सां कुझु थियो आहे? कुझु बि न थियो आहे। आए ॾींहुं जेको आहे शर्जील मेमूण जेको आहे वेठो थो चए त साईं हेतिरा मां असां पैसा 99 अरब ॾेई चुकिया आहियूं। असांजे माण्हुनि खे त कुझु न मिलियो आहे। असांजे खोड़नि में पाणी बीठो आहे, गंबट में पाणी बीठो आहे, लड़ीअ में पाणी बीठो आहे, ठरीअ में पाणी बीठो आहे, कंबर में पाणी बीठो आहे, गाजी खावड़ में पाणी बीठो आहे, दादूअ में पाणी बीठो आहे, सिंध जे कुंड कुड़श में पाणी बीठो आहे, गंद बीठो आहे, गंद। ऐं उते जेके काउंसलर आहिनि उहे उतां जा जेको तेल जा पैसा आहे उहो मतिलबु सिस्टम सॼो ख़राबु आहे। तंहिंजे करे वॾे हिकिड़े इनकलाब जी ज़रूरत आहे। सिंध में सुजाॻी पैदा करण जी ज़रूरत आहे ऐं तालीम खे बचाइण जी ज़रूरत आहे। अचो त तालीम बचायूं, न त जेको आहे सो असां वॾे बुज़दिली पस्तीअ में आहियूं। सदाईं गॾु। अलाह हाफ़िज़। वरी मिलंदासीं।